हाणे असां पढ़ंदासीं बाडमास। सही आहे न। पहिरें असां डोनेट कंदासीं बाडमास आहे छा। BODMAS। बी इज़ बी छा जे लाइ ईंदो आहे? बार एंड ब्रैकेट। बार एंड ब्रैकेट्स। बार ऐं ब्रैकेट्स। सही आहे। ओ फॉर ऑफ। ऑफ छा जे लाइ ईंदो आहे? ऑफ मल्टीप्लाई लाइ ईंदो आहे, ज़रब लाइ। ऑफ इज इक्वल टू मल्टीप्लाई। सही आहे। हिकिड़े ॾींहुं मां सिंधी यूनिवर्सिटी जो टेस्ट ॾियां, हीअं ऑफ आयो। सही आहे। हिकिड़ो ऑफ आयो, मूंखे सम्झ में कोन पियो अचे छा आहे, पर हीअ ख़बर हुजे तव्हांखे मल्टीप्लाई ऑफ। सही आहे। डी बराबरि आहे डिवाइड। ऑफ बराबरि आहे ज़रब। सही आहे न। डिवाइड आहे बराबरि आहे डिवाइड खे छा चवंदा आहियूं? वंड। एम मल्टीप्लाई खे छा चवंदा आहियूं? असां मल्टीप्लाई खे ज़रब। हीअ ॾिसो न, हाणे हिते मल्टीप्लाई आहे। छा कंदासीं? हीअ जेकॾहिं ऑफ ईंदो असां पहिरें ऑफ वारो हल कंदासीं, न कि डिवाइड वारो हल कंदासीं। सही आहे। जॾहिं ऑफ न हुजे, हूअं ज़रब जो निशानी हुजे त पहिरें वंड कंदासीं असां, न कि ज़रब कंदासीं। पहिरें हीअ आहिनि त पहिरें असांखे कहिड़ो निशानी करिणो आहे? बार हुजे त पहिरें बार छॾाइणो आहे, ब्रैकेट हुजे त पोइ ब्रैकेट छॾाइणो आहे, ऐं उन खां पोइ ऑफ छॾाइणो आहे। पोइ ऑफ जो जेको आहे प्रॉपर्टी हूंदा आहिनि मल्टीप्लाई या ज़रब। सही आहे। डिवाइड वंड मल्टीप्लाई जो ज़रब। हाणे वरी आहे ए इज़ इक्वल टू एडिशन हूंदो आहे वंड ज़रब जी निशानी। सही आहे। हाणे वरी एडिशन आहे पंहिंजो वाधू निशानी पंहिंजी इहा। सबट्रैक्शन, एस फॉर सबट्रैक्शन। सही आहे। त सबट्रैक्शन असांजो काटू। हाणे बाडमास मां इहो आहे त को बि सवाल आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे, 1/2 वंडियां 3/4 ज़रबियां 5/10 ऐं ऑफ 3/2। वरी असां वटि आहे ब्रैकेट, यही है प्लस 2/1। इनखे ॿाहिरि ॾिनल आहे त ही वरी आहे असां वटि काटू 3/4 ज़रबियां 3/2 ब्रैकेट। पहिरें असांखे बार वारो ही हिसो चढ़ाइणो आहे। सही आहे। पोइ ही ब्रैकेट चढ़ाइणो आहे।
पोइ असां वटि हिन जो जेको पोइ ही छॾाईंदासीं, हिन जो जेको ईंदो उन खे वरी ऑफ सां ज़रब कंदासीं, पोइ वरी वंड कंदासीं हिन खे हिन सां, पोइ ईअं हलंदे हलंदे पंहिंजो हिसाबु हल कंदासीं। सही आहे। पहिरीं छा कंदासीं, बार ब्रैकेट छॾाईंदासीं, पोइ ऑफ छॾाईंदासीं, ऑफ जो प्रॉपर्टी हूंदो आहे मल्टीप्लाई, पोइ डिवाइड छॾाईंदासीं, डिवाइड वंड जी निशानी हूंदी आहे, मल्टीप्लाई, पोइ मल्टीप्लाई आहे, पोइ मल्टीप्लाई छॾाईंदासीं, पोइ ज़रब, एडिशन छॾाईंदासीं, वाधू आहे, सब्ट्रैक्शन छॾाईंदासीं, काटू आहे। ठीकु आहे।